रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ तरफ़ां ऐलानी सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सिंध मला यूथ फोरम घोटकी ज़िले तरफ़ां प्रोग्राम सरकारी बाग़ घोटकी में मुनक़िद कयो वियो आहे। इन तक़रीब में जेके शामिल माण्हू आहिनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारे सां कीअं मल्हाईंदा। ख़ुशनसीब आहियूं। अॼु सकाफ़ती ॾियारो 5000 साल क़दीमी असां टाइम न्यूज़ सां जेका गॾु मल्हाए रहिया आहियूं ऐं टाइम न्यूज़ जा शुक्रगुज़ार आहियूं। 6 डिसंबर ते लखनि जी तइदाद में सिंधी माण्हू वॾा पंहिंजा रोडनि ते कढी करे असां इहो ऐलान कंदासीं, असां इहो वचन कंदासीं पंहिंजी माउ धरती सां। असां सिंध धरती जा हिलाली पुट आहियूं, सिंध धरती जी वारसी ऐं मालिकी करणु ॼाणूं था। सलाम ऐं जस पेश कयूं था अली काई साहब खे, टाइम न्यूज़ वारनि खे, पंहिंजी अख़बार वारनि खे। हुन पूरी ज़िंदगी सिंध जे माण्हुनि जो आवाज़ खे, कमज़ोर आवाज़ खे ताक़त बख़्शी आहे ऐं उनखे बुलंदनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कई आहे, ऐवाननि ताईं पहुचाइण जी कोशिशि कई आहे। उन जेकी ज़िंदगी ॾिनी आहे उनमें काफ़ी सिंधी माण्हुनि जा मसइला हल थिया आहिनि, सिंध जा मसइला हल थिया आहिनि, सिंध जे हक़ूक़ जा मसइला हल थिया आहिनि। टाइम न्यूज़ जा बहुत शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजे सिंध मला फोरम जे सकाफ़ती प्रोग्राम खे टाइम ॾिनो आहे। उन खां पोइ असां 6 तारीख़ ते इंशाअल्लाह भरपूर नमूने सां टोपी अजरक सां इहो ॾियारो मल्हाईंदासीं। असीं निहायत शुक्रगुज़ार आहियूं टाइम न्यूज़ ऐं मोहतरम अली काज़ी साहब जन जा, जंहिं न सिर्फ़ु असांजी सकाफ़त खे उजागर कयो आहे पर सॼी सिंधी क़ौम खे कराची खां कश्मीर केटी बंदर खां कारूंजर ताईं हिकु प्लेटफॉर्म ते इकट्ठे करण जी कोशिशि कई आहे। उन जे सलाह जेको आहे ऐलान खे लबैक चवंदे असीं 6 डिसंबर ते सिंधी टोपी अजरक पाए भरपूर नाम सां मल्हाईंदासीं। मुसलसल महीने खां वठी जेको सॾु आहे उनखे मोट ॾियूं पिया। 6 तारीख़ ते इंशाअल्लाह असां सभई सिंधी मैदान ते निकिरी ईंदासीं ऐं इहो साबित कंदासीं त असां सिंधी क़ौम हिकु पुरअमन क़ौम आहियूं ऐं पाण में मुतहिद आहियूं। इंशाअल्लाह ताला 6 डिसंबर भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो। ऐं दुनिया में जेका बि सिंधी रहनि था असां पंहिंजे सकाफ़ती ॾियारे जूं उन्हनि खे लख लख वाधायूं ॾींदासीं ऐं वफ़ाक़ खे ॿुधाईंदासीं। हीअ बेट चाप कराची जो हिकु इंच बि असां तव्हांखे न ॾींदासीं। कराची जे कुंड जी असां मालिकी कंदासीं, हिफ़ाज़त कंदासीं, भले सिर असांखे क़ुर्बान करणा पवनि, असां पंहिंजा सिर क़ुर्बान कंदासीं। अॼु घोटकी जे झर जंग में हीउ सॾु वरजायो वियो आहे ऐं 6 डिसंबर ते हीउ सिंध जो जेको हीउ मेलो थींदो, सिंध जी जेका ईद थींदी उहा वॾे शानदार नमूने सां मल्हाई वेंदी। रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ तरफ़ां जेको 6 डिसंबर ते सकाफ़त ॾियारे जे हवाले सां जेको ऐलान कयो वियो, अॼु तक़रीब में शामिल जेके अॻवान उनजी ॻाल्हि ॿोल ॿुधीनि जो चवणु त 6 डिसंबर ते सकाफ़त ॾियारे में हू भरपूर तरीक़े सां शिरकत कंदा। कैमरामैन अब्दुल कादिर मगी सां गॾु माजिद अली संगड़, टाइम न्यूज़ घोटकी।